अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में आऊँ आहियां जो मेज़बान बशीर सजाए। नाज़रीन, अॼु पाण सिंधी असेंबली में मौजूद आहियूं। अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं के इलेक्ट्रिक हेस्को ऐं सेप्को ते। के इलेक्ट्रिक हुजे, हेस्को या सेप्को, ओवर बिलिंग उन्हनि जी जारी आहे, हठधर्मी उन्हनि जी जारी आहे। त ॿिए तरफ़ वरी शहरनि तरफ़ां मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ओवर बिलिंग लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा भी किया वञनि पिया। कुछ ॾींहं अॻु माड़ीपुर में तक़रीबन 7 कलाकनि ताईं रवासिन तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, पर के इलेक्ट्रिक जे कन ते का भी जूं न चुरी। सिंध असेंबलीअ में पहिरीं भी हिकिड़ी कमेटी ठही, जंहिंमें सईद गनी उनजो सरबराह हुयो, सैयद नासिर हुसैन शाह ऐं ॿिया उन में शामिल हुया। उन बाद उहा कमेटी ख़त्म कई वई। जेकी ॻाल्हियूं थियूं के इलेक्ट्रिक सां, लॻे न पियो त के इलेक्ट्रिक हेस्को या सेप्को उन्हनि जी का ॻाल्हि मञी वरिती हुजे या उन्हनि खे अहमियत ॾिनी हुजे। हिकु भेरो ॿीहर गुज़िरियल 2 ॾींहं अॻु कमेटी जेका जुड़ी आहे उन में अमेंडमेंट करे उन में हेस्को ऐं सेप्को खे भी शामिल कयो वियो आहे। 13 रुकनी कमेटी आहे चूंडियल नुमाइंदनि ते। उहा जेका आहे के इलेक्ट्रिक हेस्को ऐं सेप्को जे इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कंदी। डिगी लोड शेडिंग ओवर बिलिंग ते ॻाल्हियूं थींदियूं, पर मूंखे लॻे नथो त के इलेक्ट्रिक या इहे ॿिया जेके इदारा आहिनि के उन्हनि जी ॻाल्हि मञी वठंदा। हिकु तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ में शामिल आहे, त ॿिए तरफ़ सिंध में उहे जेके आहिनि हिते रिथूं जमा कराइनि था, एजेंडा उन्हनि जी जमा थिए थी, पर उहे इदारा उन्हनि जी ॿुधण जे लाइ तयारु ई न आहिनि। अॼु पाण सिंधी असेंबलीअ में हुकूमत तोड़े मुख़ालिफ़ धुर मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं त कमेटियूं ठहनि थियूं, कमेटियूं ख़त्म थी वञनि थियूं, वरी नयूं कमेटियूं जुड़ी वञनि थियूं, पर के इलेक्ट्रिक तोड़े जो हेस्को ऐं सेप्को जेका आहे उहा इंतज़ामिया उन्हनि जी ॿुधण जे लाइ तयारु न आहे। आख़िर कहिड़ा कारण आहिनि जंहिंजे करे हुननि रियासत मथां रियासत क़ाइमु करे छॾी आहे? अचो त पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। असां पूरी कोशिशि कयूं था त जेको असांजी अवाम आहे उनखे रिलीफ मिले। इन जे लाइ चीफ मिनिस्टर साहब भी सख़्तीअ सां अहकामात ॾिना आहिनि। कमेटी भी ठहे थी, पर असां फेडरल गवर्नमेंट सां भी आहियूं राब्ते में, त उहे इन्हनि खे हिदायत करे। ओवर बिलिंग, ओवर लोड शेडिंग, को शेड्यूल कोन्हे, को टाइम टेबल कोन्हे, का अकाउंटेबिलिटी कोन्हे। सो इन ते सीरियस नोटिस वठिणो पवंदो। अगरि न वरितो वियो त यकीनन अगरि लाइट न हूंदी, शयूं न हूंदियूं, छो जो हींअर लाइट का अयाशी कोन्हे। लाइट हींअर ज़रूरत आहे, नीड आहे, ज़िंदगी आहे, हर शइ लाइट सां जुड़ियल आहे। सो इन करे आउं चवां थो त इन ते तमाम सख्त एक्शन वरतो वञे, इन इदारे के ठीक कयो वञे। कमेटियाँ बनती रहती हैं और उसका कोई भी रिजल्ट नहीं निकलना, चाहे 13 रुकनी हो, 20 रुकनी हो, 11 रुकनी हो। इस के इलेक्ट्रिक का जो मामला है स्टेट विद इन स्टेट हो गया है, और ये आप इसको इस नोयत में ले लें कि उन्होंने ना कोई गवर्नमेंट के रूल्स को मान रहे हैं, ना कोई रूल्स को फॉलो कर रहे हैं। जो उनका दिल चाह रहा है वो कर रहे हैं, ना उनसे कोई पूछने वाला है, ना कोई सवाल करने वाला है, ना उनके ऊपर कोई चेक इन बैलेंस है। इसकी एक एग्जांपल इस तरह से है कि मैंने उनके ख़िलाफ़ जब वफाकी मोहतसिब में केस किया तो वहाँ पे के इलेक्ट्रिक फ़र्स्ट टाइम हारा है, कि उसमें ये प्रूफ हुआ है कि वो के इलेक्ट्रिक के कोई रूल्स ही नहीं है लोड शेडिंग करने के और कोई भी चीज़ के। तो जब कोर्ट्स इसके ख़िलाफ़ फैसला दे रही है, उस पर इम्प्लीमेंट नहीं हो रहा। जहाँ पे इम्प्लीमेंटेशन नहीं होगी तो उनके ख़िलाफ़ आप कितनी भी कमेटियाँ बना लें, कोई फ़ायदा नहीं होगा। सिर्फ़ु हाणे वेझड़ाई जी ॻाल्हि कान्हे, काफ़ी अरसे खां वठी इहा चीज़ जेका आहे उहा ॾींहों ॿ ॾींहुं वधंदी थी वञे ऐं माण्हू ॾाढा परेशान आहिनि। जेको उन्हनि जो ऐलान थियल हूंदो आहे लोड शेडिंग जो, तक़रीबन ऐलान कंदा आहिनि त 12 कलाक, लेकिन ईअं कोन हूंदो आहे। 20-20 कलाक किन ज़िलनि में लाइट जेका आहे हूंदी कान्हे का। त उन ते सिंध गवर्नमेंट बिल्कुलु उनजे नॉलेज में आहे। हिते असेंबली में केतिरियूं करारदादूं बि पेश थियूं आहिनि, मंज़ूर बि थियूं आहिनि, ऐं असां ख़ुदि एहतजाज कंदा आहियूं त वफ़ाक़ जेको आहे उहो इन्हनि इदारनि खे छो नज़र में नथो रखे, सिंध सां नाइंसाफ़ी छो पई थिए। तव्हां हाणे मिसाल वठो, ठठे ज़िले में असां वटि केतिरियूं विंड कंपनियूं आहिनि जेके बिजली ठाहिनि थियूं, ऐं उन्हनि जो इहो आहे त भई क़ानूनी तरह सां जेके उन्हनि जो एग्रीमेंट थियल आहिनि या उते जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे त पहिरीं हक़ आहे न लाइट ॾियण। त उते उहे माण्हू अंधेरनि में पिया आहिनि, उन्हनि वटि लाइट कोन्हे को, उहे पाणी खे मोहताज आहिनि, लेकिन इहा जेका सॼी जेका बिजली ठहे थी उहा वफ़ाक़ खणी वञे थो, फेडरल में वञे थी।
त बिल्कुलु असां असेंबली में बि आवाज़ उथारींदा आहियूं ऐं उन ते मंज़ूरियूं बि थींदियूं आहिनि रिथाउनि जूं ऐं कमेटियूं जुड़ंदियूं आहिनि, तव्हां ॾिठो त पोएं भेरे सईद गनी जी सरबराहीअ में कमेटी जुड़ी। न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे त कमेटियूं ठहनि थियूं ऐं उन्हनि ते अमल कोन थो थिए, न ईअं कोन्हे, बिल्कुलु कमेटियूं ठहनि थियूं ऐं उन्हनि ते सभिनीनि मेंबरनि जा राया बि ॾिना वञनि था, वरिता वञनि था ऐं एक्शन खणण लाइ बि सोचियो वञे थो त वफ़ाक़ ते कीअं प्रेशर विझिजे, लेकिन बसि असांजे मुल्क जी थोरी अञा इहा शायदि छा चइजे त ख़ुशनसीबी कोन्हे को, थोरो स्लो सिस्टम मथे हले थो वफ़ाक़ में, बाक़ी सिंध जेको आहे पूरी तरह अलर्ट आहे ऐं इंशा अल्लाह ताला उमेद आहे त इन जा बि नतीजा निकिरंदा। थैंक यू सो मच, तव्हां ॾाढो वैलिड सवाल पुछो। असांजे ट्यूसडे जे सेशन में होम मिनिस्टर हिकु कमेटी सेट आउट कई हुई जंहिंमें अपोजिशन जा मेंबर्स बि हुया, हुकूमत अराकीन बि हुया। मक़सदु असांजो इहो आहे जेको असां हमेशह शिकवा कंदा आहियूं त के इलेक्ट्रिक हेस्को सेप्को असांजी ॻाल्हि नथी ॿुधे, त हिकु कमेटी जो मक़सदु इहो हूंदो त उन्हनि सां ॻाल्हियूं कनि ऐं उन्हनि खां क्वेश्चन आंसर्स पुछनि त इहो छो बिजली तव्हां मुयसरु नथा कयो जॾहिं ग़रीब तबिको बिल जा बिजली जा बिल बि अदा करे थो। हेॾी महांगाई जे दौर में इहा गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, गवर्नमेंट सुठो इक़दाम वरितो आहे, हिन खे एप्रिशिएट करणु खपे ऐं होपफुली इन जा पॉज़िटिव रिज़ल्ट ईंदो। लोड शेडिंग जो जेको आज़ार आहे सॼे सिंध में न आहे पर पूरे पाकिस्तान में आहे। त इहे जेके IPP जेके आहिनि उन्हनि जा जेके रेट्स हुआ उन्हनि जो बि इशू आहे। ॿियो ही वपडा वारा जेके हथरादू लोड शेडिंग कनि था, ॿारहड़नि में त ॿ टे ॾींहं लाइट न हूंदी आहे। हिकिड़े ॻोठ जो हिकिड़ो बिल जमा न आहे त 10 ॻोठनि जी लाइट कटे था छॾनि। त इन लाइ फीडरल सब्जेक्ट आहे, सिंध असेंबली त आवाज़ु उथारियो आहे पर फीडरल वारा बि हिन खे नज़रसानी कनि। हाणे जेका कमेटी ठहंदी सम्झो था उहा कमेटी पावरफुल हूंदी, सिंध में 13 रुकनी कमेटी उन जो चेयरमैन बि चूंडो, हिननि मां कोई हिसाब कयो यार कमेटियूं त ठहनि थियूं, अचनि थियूं, वञनि थियूं। हक़ीक़त आहे त उहो कमेटी ताईं हूंदी आहे पर जेके ताक़तवर आहिनि उहे उन्हनि खां वधीक ताक़तवर। ॾिसो 12 वो चीफ मिनिस्टर साहब या चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब फेडरल गवर्नमेंट के शिकायत करे चुका आहिनि ऐं उन में तमामु हिकिड़ी सीरियसनेस फेडरल गवर्नमेंट खे ॾेखारणु खपे। जहिड़ी तरीक़े सां ओवर बिलिंग थिए थी, माण्हुनि खे माण्हू अफोर्ड ई नथा करे सघनि त उहा बिलिंग करे सघनि, इन मामले खे सीरियसली ॾिसणु घुरिजे। बसि हाणे इंशाल्लाह सख़्तु इक़दाम खणंदा त इंशाल्लाह इन मसइले मां निकिरंदा। पोइ जेकर मुंहिंजे ख़्याल चांडी साहब इन ते ॻाल्हायो बि हो, इन ते इहे ई कयूं त हाणे जे कमेटियूं ठहनि थियूं उन में तव्हां कोशिशि करियो जे अॻिते ऑफिसर जेके तव्हांजूं नथा ॿुधनि त उन्हनि खे सज़ा अचणु खपे। जे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते कमेटी ठहे थी त उन जो स्टैंड प्रॉपर वठंदी त इंशाल्लाह उन ते कार्रवाई थींदी। यार लाइट जो इशू त सॼे मुल्क जो इशू आहे ऐं जिथे किथे तव्हां ॾिसो था 12 खां 14 कलाक खां वधीक लाइट त न आहे ऐं वॾो प्रॉब्लम आहे, इहो सॉल्व थियणु खपे। लेकिन सबसे पहले यह है कि असेंबली में इश्यूज़ रेज़ होते हैं, उसके ऊपर कमेटी बनाई जाती है। कमेटी जब बनाई जाती है तो वो सीरियसनेस दिखाई देती है कि गवर्नमेंट कितना सीरियस है अपने लोगों के लिए। लेकिन जो प्राइवेट इदारे होते हैं ना, वो समझते हैं कि हम खुद ही पावर में हैं, हम खुद ही पावरफुल हैं, लेकिन ऐसा नहीं होता है। के इलेक्ट्रिक को खुद दे के वो अपनी पॉलिसियाँ ऐसा बनाए जो एक आम आवाम को जो है ना उससे रिलीफ दिया जाए। लेकिन के इलेक्ट्रिक जो है ना वो ओश के नाखून नहीं ले रहा है, हवाम जब निकलेगी तो उसको खुद नुकसान। साईं यकीन कयो त ही हिकिड़ो अहिड़ो इशू आहे जेके असां रोज़ डेली बल्कि 5 दफ़ा असां फेस कयूं था। हर इलाइक़े में वञ त बिजली बंदि आहे, छो बंदि आहे? नॉन पेमेंट। हाणे पेमेंट ग़रीब माण्हू जी 30-40 हज़ार रुपया तनख़्वाह आहे, उनजो 20,000 रुपया बिल आहे, उहो किथां भरींदो? इवन माई सेल्फ मुंहिंजो घर जो बिल आयो आहे, ख़बर आहे लास्ट मंथ आयो आहे 4,08,000 रुपया। हाणे मतिलबु सोलर बि लॻे अथनि। हाणे असां इन्हनि जो बदल हिकिड़ो रस्तो आहे त बाक़ी असेंबली में जी बिल ते इन जे लाइ कानून साज़ी करिणो पवंदो, इन्हनि खे बाक़ाइदा नड़ी मां हाणे झलणो पवंदो। इन खां अलावा को रस्तो कोन्हे। एतिजाज कयासीं, हर चीज़ कयोसीं, असां पाण एतिजाज कयो, असांजा माण्हुनि एतिजाज कयो ऐं यकीन कयो त डेली मुंहिंजे हल्के में, मुंहिंजे डिस्ट्रिक्ट में डेली किथे न किथे इन के इलेक्ट्रिक जे ख़िलाफ़ु एतिजाज आहे ऐं हले पियो।
त अलाह इन्हनि खे लॻाम ॾे। बाक़ी असां त पाण मूं CM सां ऐं तमामु जेके मिनिस्टर एनर्जी मिनिस्टर असां हिते सिंध जे सतह सां हर कंहिं सां इहा दांह कूका कई त इन्हनि खे लॻाम ॾिनो वञे। अवामी मसइलो आहे लोड शेडिंग जो ऐं पीपल्स पार्टी हमेशह अवामी मसइलनि खे उजागर कयो आहे, चाहे बिलनि में अमेंडमेंट हुजे या नवां बिल आणणु हुजनि। जिते भी असांखे लॻंदो असां आवाम खे ज़्यादा खां ज़्यादा सहूलियत ॾेई रहिया आहियूं। असां वो मेंबर मुक़ररु कया अथनि। ॻोठनि में त असां त 16 कलाक 18 कलाक ताईं लोड शेडिंग आहे। बाराड़ी और शहर में भी 10 कलाक आहे। मीरपुर खां शहर में भी ये आवाज़ उथारियो अथनि सिंध कमेटी में। छा थो थिए रिज़ल्ट अलाह चङी कंदो। बिल्कुलु मां सम्झां थो त सिंध गवर्नमेंट खे इन ते सीरियस एक्शन वठणु खपे ऐं चीफ मिनिस्टर साहब इन ॻाल्हि ते सीरियस बि आहिनि। ऐं मां सम्झां थो त ज़रूरु जेका नई कमेटी ठहे थी त उहा एक्शन खणंदी इन्हनि ते। इहो हिकु हेॾे सारे सिस्टम जो कमु आहे। ईअं न आहे त को हिकिड़े असां चऊं त बाबा पंजाब में शइ थी आहे हिते बि थियणु खपे। शाला जो कमेटी जुड़ी आहे इन जो सुठो नतीजो ईंदो। भैया ॾिसो मां पाण मुतासिर आहियां सिपको सखर जो। मुंहिंजा दोस्त हिस्को में बि मुतासिरीन हूंदा पाण रखंदा सखर डिवीज़न राइट बैंक जेको आहे। मुंहिंजो मसइलो इहो आहे त फ्लड में जॾहिं फ्लड में माण्हू जो एतिरो 2022 में जेको नुक़सानु थियो आहे उन नुक़सान अञा पूरो ई न थियो आहे त हिननि FIR मथां शुरू करे छॾियो। जॾहिं असां इलेक्शन में आयासीं 6 महीना जॾहिं हुई असांजी निगरान, हिननि माण्हू जे मथां मुंहिंजी मेड़ दादू इवन लाड़काणे ताईं FIR करायूं, माण्हुनि खे ज़ोरी ॿधायूं ज़ोरी। हालांकि मां वरी बि मुंहिंजो बि एजेंट मोशन जमो आहे इन बिजली ते। मां चवां थो त चोर सभु आहिनि न। पोइ वापडार जा घणा एक्सीएन सस्पेंड कया अथनि। वापडा जा AC ॿुधायो घणा कया अथनि। लाइनमैन चोर आहिनि उहे घणा सस्पेंड कया अथनि। लाइन सुपरिटेंडेंट घणा चोर। सिर्फ़ु आवाम चोर न आहे, पाण वापडा वारा बि चोर आहिनि। सो हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो ठाहिणो खपे। असां अॻे ई ॿोॾ वारे माहौल में हलूं पिया। असांजा जेके मारोड़ आहिनि अञा ताईं पंहिंजे माना घरनि ते अची न सघिया आहिनि। उनजो अञा ताईं फ़सुलु कोन थियो आहे। पैसा किथां ॾींदा? हिकु त बिजली तव्हां ॾिसो था केॾी महांगी थी वई आहे। बिजली जा बिल नथा भरे सघनि, हुनजो फ़सुलु कोन थियो आहे। मुंहिंजा तकिया मुतासिरी न आहिनि। सां गॾु लोड शेडिंग ॾिसो सर 12 14 भैया लोड शेडिंग त पंहिंजी जॻह ते न जेका हिननि FIR कटियूं आहिनि मुंहिंजे हल्के ते। केन शाह में 450 FIR आहिनि, मुंहिंजियूं 460 FIR आहिनि मेड़ तालके जूं। लोड शेडिंग त बिजली आहे ई कान। त मां चवां थो जेकॾहिं आवाम खे ही चोर करार ॾियनि था त पाण ॿुधाइनि त केतिरनि अमलदारनि खे हिननि सस्पेंड कयो आहे त बाबा तव्हां चोरी में मुलविस आहियो। देखिए के इलेक्ट्रिक ने तो वाकई एक मैं तो उसे माफिया कहता हूँ और माफिया के दिल में रहम नहीं होता है। ये देखिए इस वक्त इलेक्ट्रिक जो है ना वो सोने से भी महंगा हो चुका है। एक ज़माने में हम वो कहते थे ना पर ग्राम सोना हम 60 रुपये में लेते थे। अब तो 60 से ऊपर जो है ना पर वाट हो गया है। तो आम आदमी कहाँ से इस वक्त देखो लोगों की तनख्वाहें इतनी नहीं बढ़ी हैं। बिजली की बिल जो इतने ज़्यादा हो चुके हैं कि लोगों के दस्तरस में नहीं है। वो भरना भी चाहे नहीं भर सकते हैं। ये खामखा लोगों को ऊपर एक टार्चर कर रहे हैं। लोगों को खामखा एक ऐसी गलत चीज़ पे ले जा रहे हैं कि वो अगर भरना भी चाहे ना भर सकें। गरीब आदमी कहाँ पर 40-50 हज़ार रुपये बिलिंग दे सकते हैं। एक फ्लैट में इस वक्त मैं खुद इस देखो हम जो चीज़ें मैं कह रहा हूँ दिल से कह रहा हूँ, ये बिल्कुल एक हकीकत है। अगर 60 रुपये से ऊपर पर वाट जो है ना वो आपको चार्ज करते हैं तो मैं समझता हूँ ये तो बहुत बड़ी नाइंसाफ़ी है। अगर लोगों की तनख्वाह लाख के करीब हो जाता है, 30,000 बिजली का बिल आ जाता है तो भी लोग नहीं भर सकते क्योंकि महंगाई के दौर तनख्वाह वैसे के वैसे ही है। 30-35 हज़ार 32 हज़ार 37 हज़ार अगर जो सरकारी जो तनख्वाह है वो 37 हज़ार के करीब। आम दुकानों में चले जाए तो लोगों के 18,000 रुपये 15,000 रुपये से ज़्यादा तनख्वाह नहीं है। तो कहाँ से घर का किराया भरें, स्कूल के बच्चों के स्कूल के फ़ीस भरें, उनके लिए कुछ खाने के लिए कुछ लाएं, वो कहाँ से ये भर सकते हैं। 18,000 और 20-22 हज़ार रुपये वाले वो कहाँ से वो बेचारे बिजली का बिल तो भर ही नहीं सकते। किस सूरत में भरें। 30-35 हज़ार मैं तो समझता हूँ ये तो बहुत बड़ी नाइंसाफ़ी है और के इलेक्ट्रिक को ये जुल्म नहीं करना चाहिए। लेकिन उनके मेरे ख्याल में सीने में दिल नहीं है। वो तो फ़कत मशीन है, नोट छापने की मशीन है। गरीब पे जो गुज़रे वो अपने बच्चों को बेचे, वो जाके चोरी करे। वो तो मैं समझता हूँ ये नाइंसाफ़ी है, बहुत बड़ी नाइंसाफ़ी है के इलेक्ट्रिक की।
देखो इस वक्त तो मैं समझता हूँ कि सोलर जो नेमल बदल है इसका, सोलर सिस्टम पे अगर हम चाहें उस पर एक ही दफ़ा एक ख़र्चा हो जाता है, लेकिन गरीब आदमी कहाँ से इतना बड़ा, अगर वहाँ पर 10 किलोवाट का अगर वो बिजली का वो जो है ना अपना सोलर सिस्टम लगाएं तो वहाँ पर उसके 10 लाख रुपए खर्च होंगे, तो 10 लाख रुपए गरीब आदमी कहाँ से ले आए? ये गवर्नमेंट को सब्सिडी देनी चाहिए हर घर के अंदर ये सोलर सिस्टम। ये मैं समझता हूँ ये इस वक्त हमारे चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब ने भी एक 200 जो है ना ये 2 किलोवाट तक ये सब्सिडी भी दे रहे हैं, ये सोलर भी दे देंगे और ये एक शुरू होगा। अगर 200 यूनिट अगर फ्री हो जाते हैं तो मैं समझता हूँ गरीब की एक बहुत बड़ी मदद हो जाएगी। तो सोलर इसके अलावा कोई और इसका नहीं, क्योंकि अब डॉलर हमारा तो डिवैल्यू हो चुका है, 280 रुपये पर एक US डॉलर 280 रुपये के बराबर है। अगर हम बाहर से फ्यूल इंपोर्ट करते हैं, अगर ये कहते हैं कि भाई फ्यूल महंगा हो गया है, तो फ्यूल इसके लिए हमें बस उसमें उसके नेमल बदर सोलर सिस्टम में जाना होगा और सोलर सिस्टम ही इसका हल है। देखिए जी, इसमें कराची से जो मुंतखब MPs थे उन्होंने कराची की बात की, और जो कराची से हट के दीगर अजला हैं, सिंध के डिवीज़न्स हैं सिंध के लाइक कराची, उन्होंने हैज़ को पेप को उनके बारे में बात की है, तो कि कमेटी बनाने के लिए कहा गया। लेकिन ऑलरेडी एक कमेटी बनी हुई है जिसमें अपोजिशन के लीडर ऑफ द अपोजिशन भी है, सईद गनी साहब भी है, नासिर शाह साहब भी है, और PTI के दोस्तों को भी लिया गया, जमात इस्लामी के फ़ारूक साहब को लिया गया। अभी तक उस कमेटी की कोई परफॉर्मेंस तो फ़िलहाल अभी तक नहीं आई थी, लेकिन अब जो है ना वो शुरू हो रही है। कल परसों की मीटिंग है, तो फिर देखें जो भी होगा। बहरहाल करारदाद तो कल पेश किए, हुकूमती बेंचों की तरफ से भी उसकी तायद की गई और अपोजिशन की तरफ से भी तायद की गई कि इलेक्ट्रिक से हम सब तंग है, पूरी कराची की आवाम तंग है, चाहे वो गवर्नमेंट में हो या अपोजिशन में हो। कमेटियूं त ठहनि थियूं, कमेटियूं पंहिंजी रिकमेंडेशन्स ॾींदियूं, पर हक़ीक़त आहे त उन्हनि जी का हैसियत कोन्हे, उन्हनि जी रिकमेंडेशन जी का हैसियत कोन्हे। छो त जेके बि इहे बिजली डिस्ट्रीब्यूशन कंपनियूं आहिनि, उन में हेस्को आहे, पंहिंजो सिस्को आहे, पोइ के इलेक्ट्रिक आहे, इहे लिखनि ई कोन थियूं सिंध गवर्नमेंट जे कंहिं बि कमेटीअ खे। इवन देन असांजी असेंबलीअ में जेके करारदादूं मंज़ूर थियनि थियूं सिंध असेंबलीअ में, उन्हनि खे बि कोन थियूं लिखनि, बाक़ी कमेटीअ खे किथां लिखंदियूं? हू चवंदा असांजो वास्तो ई कोन्हे अवां सां, असां फेडरल आहियूं। इहो इशू रियासत मथां रियासत उन्हनि जी क़ाइमु आहे। पीपुल्स पार्टी वफ़ाक़ में हूंदे बि सम्झो था त इहे मसइला हल करण में नाकाम न साईं, इहो ॻाल्हि सही आहे अवां जी, त रियासत जे मथां रियासत आहे। हाणे के इलेक्ट्रिक जेको आहे सो गवर्नमेंट जी न पई ॿुधे, सिंध गवर्नमेंट जी न पई ॿुधे, हक़ीक़त इहा आहे। हो चवंदासीं असां प्राइवेट कंपनीअ जो मक़सदु छा आहे? त मां हिकिड़ी प्राइवेट कंपनी ठाहियां ऐं किथे बि कंहिं बि सूबे में वेही, कंहिं बि मुल्क में वेही बदमाशी कयां? कानून त हुअणु घुरिजनि न, या आहिनि, पर जेकॾहिं कंहिं कानून में को सकम आहे, को झोल आहे, त उन खे ख़तमु कयो वञे, हिननि खे उन में कानून जे शिकंजे में आंदो वञे न। ईअं त आवाम परेशान आहे, हे त कंहिं माण्हूअ जी नथा ॿुधनि। नाज़रीन, अॼु पाण सिंध असेंबलीअ में कराची डायरी जे प्रोग्राम में हुकूमत तोड़े मुख़ालिफ़ धुर मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कईसूं के इलेक्ट्रिक हेस्को ऐं सेप्को बाबति। सिंध असेंबलीअ में पहिरीं हिकिड़ी कमेटी जुड़ी हुई, उन में सईद गनी जी सरबराही में ही वफ़द जी सूरत में उन्हनि जी मुलाक़ात जेका आहे के इलेक्ट्रिक हेस्को ऐं सेप्को जी आला क़यादत सां थी, पर को बि खड़तेल न निकितो। उन खां पोइ ॿ ॾींहं अॻु सिंध असेंबलीअ में हिकिड़ी ॿी कमेटी ठहणु वञे पई, जंहिंजो चेयरमैन चूंडियो वेंदो ऐं उहा इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कंदी ऐं उनजो चेयरमैन बि हूंदो। उहा हिकिड़ी तमामु पावरफुल कमेटी ॿुधाई वञे पई। कमेटियूं सिंध असेंबलीअ में ठहनि थियूं पियूं, पर के इलेक्ट्रिक हेस्को ऐं सेप्को रियासत मथां जेका रियासत क़ाइमु करे छॾी आहे, उहा हितां जी इंतिज़ामिया तोड़े जो चूंडियल नुमाइंदनि जी ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ तयारु ई नाहे। पाण जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कयूं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी, त अॼु बि उन्हनि इदारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। हिकु तरफ़ एहतजाजी मुज़ाहिरा आहिनि, अवाम रोडनि ते आहे, त ॿिए तरफ़ वरी घरा बिल ऐं लोड शेडिंग वारो सिलसिलो अञा ताईं जारी आहे, उहो खुटियो न आहे, उन में का बि कमी न आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोज़ाने जे बुनियाद ते के इलेक्ट्रिक ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया वञनि था। मर्द, औरतूं ऐं ॿारड़ा 4-4, 5-5 कलाक जेके आहिनि उहे रोडनि ते हुजनि था, रोड ब्लॉक हुजनि था। उन बावजूद बि के इलेक्ट्रिक जे कन ते का बि जूं न पई चुरे।
जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू डिफॉल्टर आहे या 5 घर बिल नथा भरनि त पूरी PMT बंदि कई वञे थी, पूरो फीडर बल्कि बंदि कयो वञे थो। जेसीं ताईं उहे घर न भरनि उन जी आड़ में जेकी सवें तोड़े हज़ारे माण्हू जेके बिल अदा कनि था उहे बि उन रगड़े में अची वञनि था, उहे वीचारा बि परेशान रहनि था, पर को बि उन्हनि जी ॿुधण जे लाइ तयारु नाहे। हाणे जेका नई कमेटी जुड़ी आहे उन में ॾिसिजे त उहा कमेटी पावर में अचण खां पोइ केतिरे हद ताईं लाभाइती साबित थिए थी ऐं रियासत मथां रियासत क़ाइमु कंदड़ इहे के इलेक्ट्रिक ऐं उन्हनि जा जेके इदारा आहिनि हेस्को ऐं सेप्को उन्हनि ते ज़ाब्तो अचे थो, माण्हुनि खे को सुकून मिले थो, लोड शेडिंग ख़तमु थिए थी, ओवर बिलिंग ख़तमु थिए थी। इहो त हाणे वक़्तु ॿुधाईंदो त उहा कमेटी केतिरे हद ताईं पावरफुल कमेटी बणिजे थी। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजरानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।